ॼाम नवाज़ अली में ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में सोहरे हथां न्याणो क़तल थियो आहे। जवाबदार 40 वरनि जे बशीर अहमद बुलेदी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ॼाम नवाज़ अली में ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में सोहरे हथां न्याणो क़तल थियो आहे। जवाबदार 40 वरनि जे बशीर अहमद बुलेदी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ॼाम नवाज़ अली मां जिते ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में सोहरे हथां न्याणो क़तल थियो आहे। जवाबदार 40 वरनि जे बशीर अहमद बुलेदी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॼाम नवाज़ अली वेझो ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में सोहरे हथां न्याणो क़तल थियो आहे। जवाबदार 40 वरनि जे बशीर अहमद बुलेदी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं ॼाम नवाज़ अली मां आवाज़ जे रिपोर्टर मोतीराम सां। जी मोतीराम, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुलु, ॼाम नवाज़ अली थाणे जे हद ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में जवाबदार अरबेलो बुलेदी कुहाड़ियुनि जा वार करी पंहिंजे न्याणे खे 40 साल बशीर अहमद खे क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोतीराम अपडेट करण लाइ।